लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर असलम आज़ाद। डॉक्टर असलम आज़ाद अॼु खां 35 साल अवल रोड जे हिकिड़े हादसे में जीअं मां ॾिसो था हिकिड़ो चलतो फुरतो माण्हू, हिकिड़ो सहाफ़ी, हिकिड़ो लेखक, हिकिड़ो डॉक्टर, हिकिड़ो समाज सुधारक ऐं माण्हूअ जे हिक हिक ॾुख में हिक हिक सुख में उन्हनि सां साण हलंदड़ जाती जी वसंदी बेगना मोरी जे भरिसां तड़ ख्वाजा जो रहवासी डॉक्टर असलम आज़ाद 35 सालनि खां हिन अपाहिजी वारी ज़िंदगी में जिए थो ऐं जी ॾेखारियो अथसि। ही माण्हू वेझो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुख थिया। सो ज़माने जे समूरनि लान चाड़नि हिन अपाहिजी, हिन मोहताजी, हिन हैंडीकैपनेस उन जो कुझु बि न बिगाड़ियो ऐं हुन पंहिंजी ॻाल्हि उन लुक खे रुक में तब्दील करे छॾियो। अॼु असां उनजे घर ते आया आहियूं। हिन 35 साल कीअं गुज़ारी, पर असीं चाहियूं था त ख़ुदि डॉक्टर असलम आज़ाद छा आहे ऐं ख़ुदि डॉक्टर असलम आज़ाद ख्वाजा छा आहे ऐं ख़ुदि डॉक्टर असलम आज़ाद तड़ ख्वाजा खां वठी हेसि ताईं उहो कीअं कीअं हुनजो सफ़र गुज़रियो, इहो सॼे जो सॼो असां चाहींदासीं त लीडर टीवी जे मार्फत अवां ताईं पहुचायूं। सो जनाब डॉक्टर असलम आज़ाद, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो ऐं लीडर टीवी जे पारां आऊं थोरो थो मञा त अवां ही इजाज़त ॾिनी आहे त तव्हांजी ॻाल्हि असां माण्हुनि ताईं पहुचायूं। हूअं असां ज़ाती तौरु अवां खां वाक़ुफ़ु आहियूं, ज़ाती तौरु अवांजा दोस्त आहियूं, पर दिलि कॾहिं न पिए चयो त तव्हांखे हिन हाल में असां कैमरा जी अखि सां ॾिसूं। दिलि कॾहिं न पिए चयो, पर असीं इहो बि चाहियूं था त ख़ुदि तव्हांजी जेका मुड़सी आहे, तव्हांजी जेका दिलेरी आहे, तव्हांजी जेका जुरत आहे, तव्हांजी जेका बहादुरी आहे ऐं तव्हांजो जेको हिन सॼे मामिरे ऐं मोहताजी खे मोह ॾियण जो हौसलो आहे, इहो माण्हुनि जे सिखण लाइ इलाही आहे। कुझु न कुझु माण्हुनि खे ख़बर पए, कुझु न कुझु माण्हू उहे ख़ुदि सोचनि त ख़राबु हाल में बि जी सघिजे थो, मोहताजी में बि जी सघिजे थो ऐं ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, उनजो हिकिड़ो नमूनो, हिकिड़ो मिसाल अवां पाण आहियो। मां चाहींदुमि त सभ खां अवल अवां असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो त लीडर टीवी जा ॾिसंदड़ सॼी दुनिया में आहिनि ऐं उहे चाहींदा बि त उहे असलम आज़ाद जूं ॻाल्हियूं ॿुधनि। मूंखे सभ खां अवल ॿुधायो त असलम ख्वाजो जेको आहे उहो तड़ ख्वाजा में ॼाओ, त उनजा वॾा किथे आहे, अवल किथां आया, उन खां अवल किथां हुया, या अवांजी हिस्ट्री छा आहे, इहा महिरबानी करे ॿुधाईंदा। सभ खां पहिरीं लीडर टीवी डॉक्टर अयूब तव्हांजी महिरबानी, जंहिं मूंखे हिते ॻोल्हे लधो, मुंहिंजे घर ते अची ज़हमत वठी मूंसां कचहरी करे पिया। ऐं असां जा वॾा पहिरीं बाबा जिन ॿुधाईंदा हुआ त कच्छ खां आया, शाहबंदर में आया, पोइ जॾहिं शाहबंदर खां अॻु में केटी बंदर में हुआ, पोइ शाहबंदर ते आया ऐं उनखां पोइ छछ जो ॻोठु आहे जेको शाहबंदर में चूअर जमाली लाॾीनि जे इलाइक़े में आहे ऐं उते अची आबाद थिया ऐं 200 सालनि ताईं उते रहिया। उनखां पोइ असां मां कुझु माण्हू तड़ख्वाजा विया हलिया, कुझु जाती विया हलिया, कुझु सिजावल आया, कुझु अञा सुल्तानाबाद मीरपुर खांसारो इलाइक़ो आहे उन में विया। असां जाती में आयासीं, असांजा ॿिया रिश्तेदार तड़ विया, पर असां जा बि वॾा पहिरीं तड़ मां 2-3 साल ई पोइ वरी जाती आई आहे। मुंहिंजो जनमु जाती में थियो, वॾा आहियो पहिरीं तड़ ख्वाजा, पर उते असांजा वॾा हुआ, मुंहिंजा ॿारनि जा थिया। मुंहिंजो जनमु जाती में थियो, छो त बाबा जी
टीचर हो, उस्ताद हो, प्राइमरी टीचर हो, उहो हुनजो नौकिरी जाती जे इलाइक़े में हुई, इन करे असां जाती थी रहियासीं। कॾहिं ॼावा? 30 अगस्त 1965। जी, पोइ अॻिते छा थियो? हाणे तव्हांजा वालिदेन, तव्हांजो वालिद, तव्हांजी अम्मा, तव्हां ॾाॾो ॾाॾी ॾिठा पंहिंजा? हा, ॾाॾो ॾाॾी ॾिठा। उहे छा कंदा? ॾाॾो बि टीचर उस्ताद हो, पर कुझु टाइम रहियो छछ में। उन खां पोइ जॾहिं छछ में हुन दुकानु खोलियो, ऐं जाती में उन दुकानु हो, तड़ में बि उन दुकानु हो, रेस की दुकानु, मिक्स दुकानु हो, वापारी हो। असांजा वॾा जेके छछ में हूंदा हुआ ॾाॾा जिन, उहे चम जो कारोबार कंदा हुआ। चम सौदे, ख़ासि करे उज़ीन जे ईद ते बाबा ॻाल्हियूं कंदो त उहो घोड़े ते वेंदो हो, ऐं चम वठी ईद जे ॾींहंनि में पोइ उहे स्टोर कंदा हुआ। उनखे लूणु हणी पोइ उहे हैदराबाद मोकिलींदा हुआ, हैदराबाद जे रस्ते वापसि। माना टेनरी जो जेको कमु आहे, क़ाइदे आज़म जा वॾा जेको कंदा हुआ। हा, ऐं छॾनि टाइम ते पुल कोन हुई चटे वारी, सो हैदराबाद सवलो पवंदो, लेकिन कराची वञिणो पवंदो त पतण ते ईंदा हुआ पुल, ऐं पोइ उते वरी उतां जहाज़ निकिरंदो। बाबा जी त सुबुह सवेल गाॾी निकिरंदी हुई, 4 बजे 3 बजे बस असां करे ईंदा हुआसीं, जॾहिं असांखे कराची अचिणो पवंदो हुतां। पोइ उतां वरी 10 दरे सुबुह मंझां जहाज़ निकिरंदो पाणी वारो, जेको दरिया क्रॉस करे ॿिए पासे छॾींदो। पोइ उतां वरी जुमशाही ईंदा हुआसीं, जुमशाही मां वरी रेल जे ज़रिए कराची पहुचंदा। इहो यको सफ़र सॼो ॾींहुं लॻंदो हो पहुचण में। कॾहिं कॾहिं जेकॾहिं जहाज़ निकिरी वियो टाइम ते त वरी उहो माना जहिड़ी की सॼो ॾींहुं गुज़री वियो, पोइ पतण ते रहिजी विया वरी ॿिए ॾींहुं। एॾी तकलीफ़ हूंदी हुई। इहो 68-69 में वरी पुल ठही, पतन ठहियो। भला तव्हां कॾहिं सोचियो आहे त हू पंहिंजा वालिदेन तव्हांखे ॿुधायो त हू थोरी जो नौकिरी बि हुअनि त बि बिज़नेस कंदा हुआ? इहो बिज़नेस वारी वाट उन्हनि खे कंहिं ॾेखारी? उतां कच्छ मां, भुज मां उतां ई सिखी आया? असांजा एक्चुअली उहो मशहूरु आहे त ख्वाजा कम्यूनिटी, इस्माइल कम्यूनिटी बिज़नेस में ज़्यादा थियो, त उहो उतां ई सिखी आया हुआ, या त ॻोठ में ज़रूरत हुई दुकान जी। एक्चुअली बाबा ॾाॾा जिन जेके ॻोठ में वेंदा हुआ त उते मज़हबी माण्हू मज़हब सां ज़्यादा हुआ, ऐं ॾाढा मुखी थी रहियो। कॾहिं कॾहिं आउं चवंदो आहियां, मुखी माना त आगा खानी मुखी? आगा खानी माना इस्माइली ख्वाजनि में, जीअं हिंदुनि में बि थींदो आहे। उतां ई इहो मिलियो, ऐं उहो ई वॾो हूंदो आहे पूरी जमायत जो, पूरी ॻोठ जो। उनखे अपॉइंटमेंट 3 सालनि लाइ अपॉइंटमेंट ॾिया, 3 सालनि लाइ। अच्छा, मुखीअ जो टेन्योर आहे, चीफ जस्टिस वांगुरु। अच्छा, वरी एक्सटेंशन मिली वेंदो आहे। अच्छा, जीअं हिकिड़ो टर्म वधीक 2 टर्म हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मिलंदो आहे। उहो सॼो रिकॉर्ड हूंदो आहे, काउंसिलूं आहिनि उतां सॼी वेंदी आहे त भई हिनजो कारकर्दगी कीअं आहे। पोइ मुखीअ ते तव्हां छा चवंदा आहियो? तव्हांजो वालिद साहिबु मुखी हो, पोइ उहो चवंदो आऊं जॾहिं मुंहिंजे एक्सीडेंट खां पोइ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, खिल बग में चवंदो आहियां त ॾाॾा मुखी, बाबा मुखी, मुंहिंजा ॿार 2 वॾा उहे मुखी, बाक़ी आउं हिकिड़ो ॾुखी। हा, एक्सीडेंट जे करे ॾुख अची वियो। ऐं मुंहिंजा 2 ॿार वॾा आहिनि, उहे 2 मुखी रहिया। हिकिड़ो कराची में अची रहियो, ऐं उते स्टेट बैंक में जाम नौकिरी मिलीसि 1983-82 में। ऐं पोइ हुते जे इलाइक़े में रहियो, इहो गोलीमार सुल्तानाबाद वारो इलाइक़ो, ऐं उते ॿिया बि हूंदा हुआ। पर पोइ असांखे इहो कॾहिं कॾहिं खिल में इहो बि चवंदा आहियां, पंहिंजे DNA में मुखी आहे। सो मुखी उते ई कराची में बि मुखी जी सीट वठी वियो। ऐं इहा असांजे हिसाब सां कम्यूनिटी में दोस्त चवंदा आहिनि त इहा बि हिकिड़ी कामयाबी आहे, कराची में रही करे पंहिंजे जाती जो सजावल जो माण्हू अची मुखी थी पोस्ट ते वेहरे। ऐं ॿियो त अहिड़े नमूने सो मुखी हुआ, ऐं ॾुखी आहियां, ॾुखनि खे मोह ॾियां पियो आबादी मदद सां। हाणे अवां घणा भाइर भेणूं? असां 3 ॿार आहियूं, 2 भेनरूं आहिनि। अच्छा, तव्हांजो वालिद साहिबु टोटल हुनजी तालीम घणी? फाइनल 7 जमायतूं। 1954। अम्मा पढ़ियल आहे? अम्मा बि 4 दर्जा पढ़ियल, 4 शुरूआती जेके। पोइ तव्हांजे ॿारनि जी तालीम
स्कूल पोइ कॉलेज इन जो घणो ख़्यालु वालिद कयो या वालिदा? ॿिन्ही कयो। बाबा थोरो ज़्यादा कयो, छो अच्छा। त मास्तर हो, टीचर हो। अच्छा। ॾाॾा हो, ॾाॾा त ॿार पढ़ायो। ॾाॾा असांजो 87 में गुज़ारे वियो आहे ऐं जनवरी महीने में हिकिड़े हफ़्ते ॾाॾा जी अथई, ॿिए हफ़्ते वरी फाज़ल साहिब जी अथई। फाज़ल अच्छा। मूंखे इन करे यादि आहे जनवरी महीनो हिकिड़ो 17 थियो न, पहिरीं फाज़ल आउट थियो, शहीद फाज़ल 17 ते ऐं 27 ते ॾाॾा गुज़ारे। अच्छा। उन करे मूंखे यादि आहे, विसरे नथो। ऐं वालिद साहिबु आहे? वालिद साहिबु गुज़ारे वियो, 3 साल थिया आहिनि, 1921 में। अम्मा ख़ैर सां आहे? न, अम्मा त शुरू में गुज़ारे वई, 2001 में। असां अम्मा मुंहिंजे हादसे खां पोइ तमामु घणो परेशान थी वई ऐं हुनजे गुज़ारे वञण जो सबबु आउं हुउसि। अच्छा। न त नंढी उमिरि हुई, 62-63 साल उमिरि का वॾी उमिरि कोन्हे ऐं उन में गुज़ारे वई। उन नंढपण में शादी थिए, 13-14 सालनि जी हुई। अम्मा जो तालुक़ु शाहूकार फैमिली सां हो ऐं असां हेठे क्लास जा हुआसीं, ग़रीब हुआसीं। पर पोइ बाबा अम्मा जी बि मोहबती शादी हुई। अच्छा। बिल्कुलु अखि लड़ाई ऐं अखि लड़ाई। बिल्कुलु बाबा टीचर हूंदो, अम्मा हुन पढ़णु ईंदी हुई, हिते पाण मोहबत थी वई। असीं प्राउडली चवंदा आहियूं, हिन में छा आहे। न हुन में त हाणे इश्क में कहिड़ी ख़राबी, पर नंढी उमिरि में शादी जो सबबु बि इहो हूंदो? उते तक़रीबन नंढी उमिरि में ई थींदी हुई, हुन 14-15 साल जी। अच्छा। पोइ कुझु ख़बर अथव तव्हांजे नानाणनि इहो रिश्तो कीअं मञियो हूंदो? उहो इन करे जो असां जेका मज़हबी, ॾाढा मज़हबी हो न माण्हू, मुखी हो, उन तमामु वॾी इज़त हूंदी हुई। अच्छा, मुखी हुजण जे करे। ऐं बिल्कुलु ॻोठ में हुनखे चवंदा हुआ भगत, भगत नाथो नालो हुउसि। ऐं भगत उन टाइम ते पाण असां नंढड़ा हुआसीं जॾहिं, तॾहिं भगत लफ़्ज़ ॿुधंदे चिड़ंदा हुआसीं। छो भगत असांजे पाड़े में हिकिड़ा मेगार हूंदा हुआ, नाना, उनखे भगत चवंदा हुआ, इहे जेके जुता ठाहिनि था। त पोइ जॾहिं ख़बर पई त भगत जी त माना मुख़्तलिफ़ आहे, ऐं पोइ असां परेशान थी कावड़ ॼण छॾे ॾिनो भगत चवण ते। असांजी फैमिली खे, असांजे ख़ानदान खे भगत चवंदा हुआ, नाथे भगत जो औलाद। तंहिंजे करे मज़हबी माण्हू हो, वापारी बि हो ऐं पोइ रिश्तो ॾेई क़बूलु कयो। अच्छा। पोइ ख़ैर सां शादी थी, उन मां पोइ इहे ॿार थिया, ठीकु थियो। हाणे अव्हांजूं भेणूं घणियूं पढ़ियल? असांजूं ग्रेजुएट आहिनि, BA। ऐं भाउर ॿई तव्हांजा? ॿार ॿई BA आहिनि। भाउ वॾो त पोइ LLB बि कई ऐं पोइ वरी बैंक में जॉब करे, स्टेट बैंक में जॉब करे थो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो त डॉक्टरी वारो पासो कीअं वरितो तव्हां? हा, इहो जो असां जाती में हूंदा हुआसीं त असांजे कम्यूनिटी में मुंहिंजा कज़न्स विया हुआ, डॉक्टरी में विया हुआ ऐं ॿिया वेंदा हुआ, सुजाॻी हुई। उहे केरु कज़न्स? उहो मुंहिंजे चाचा जो औलाद हो, डॉक्टर अल्ताफ़ ऐं डॉक्टर मुश्ताक हूंदा हुआ। अच्छा। ऐं कुझु ॿियनि ज़ातियुनि जा माण्हू महिमान उहे विया हुआ ऐं शौक़ु हो। ऐं असांजा तड़ख्वाज जा इलाही माण्हू विया हुआ ऐं मेडिकल वेंदा वॾा सभु हूंदा। त पढ़ाई जो रुझान शुरू खां ई आहे मुंहिंजी। त आउं त इलाही देरि सां वियुसि, असांजा मूंखां हिकिड़ो जनरेशन अॻु में पढ़ाई कंदा हुआ। अच्छा। पोइ डॉक्टरी अव्हां ख़्यालु कयो त मूंखे डॉक्टर थियणो आहे? हा, हुन में अम्मा जो वॾो शौक़ु हो। बाबा चयो इंजीनियर थी। अच्छा। ऐं एक्सीडेंट खां पोइ जॾहिं पाण में बाबा छो पिए चयो इंजीनियर थी? सुन जो त हिन डॉक्टरी जो कमु ॾुखियो आहे ऐं सुठो न आहे, बसि हुनखे तूं इंजीनियर थी। पोइ एक्सीडेंट खां पोइ ॿिन्ही पाण में छा चयो? पोइ मज़ाक में चवंदा हुआ, बाबा चवंदो डॉक्टर न थिया त हुन गाॾी में न चढ़े त हादसो कोन थिए असां। हा। वई। हाणे तव्हां प्राइमरी किथे पढ़िया? प्राइमरी जाती जी सिंधी प्राइमरी स्कूल में पढ़िया। जाती में 1970 में। 70 खां वठी 75 ताईं। 75 ताईं। ऐं 76 खां 81-80 ताईं जाती जी हाई स्कूल में। ऐं तव्हां मेडिकल में दाख़िल कॾहिं थियो? 81 खां 83 सिजावल में कॉलेज
इंटरमीडिएट इंटरमीडिएट वरी तव्हां LMC में आयो 1984 मार्च 1984 ऐं 90 में तव्हांजी बैच 99 में 91 में अच्छा जेके 2 साल विया जनरल ज़िया जे करे उहे असां सभिनी जा 7 साल हा असां सभिनी जा विया 7 साल जामशोरे में हुआसीं हा पोइ अवां जामशोरे हॉस्टल जी ज़िंदगी पहिरियों दफ़ो ॾिठी आई आहे हा हीअं न ठीकु आहे पोइ हिते तव्हांजी पहिरीं दोस्ती कंहिंसां थी आहे असां पहिरीं त अञा हिकिड़ो ॿियो सुवालु डॉक्टर साहिबु अवां प्राइमरी खां वठी कहिड़ी लेवल जा स्टूडेंट हो होशियारु दरमियाना जॾा प्राइमरी खां होशियारु हा तमामु होशियारु हा ऐं सेकेंडरी में होशियारु वाह वाह त सेकेंडरी में असांजी सॼी बैच मंझां A ग्रेड में असां 2 आयासीं हिकिड़ो आउं हुउसि हिकिड़ो वाणिंद्र दीवान छोकिरो उहे इस्लाम कोट जा हुआ डॉक्टर शीतलदास जे फैमिली मां हुआ हींअर बि हुनजी फैमिली जा मां डॉक्टर्स आहिनि डॉक्टर रमेश आहे न डॉक्टर रमेश हा हा सुञाणा मां उहो जाती मां ई पढ़ियो नंढो हूंदो अच्छा हुनजो भाउ वॾो हूंदो डॉक्टर शाहदेव उहो मुंहिंजो क्लास फेलो हुओ हींअर बि हुन प्रोग्राम कयो असां हुन में हुआसीं ऐं रमेश चौथे नंबर वारो नंढड़ो असां हुनखे गुटो चवंदा हुआसीं ऐं हींअर माशाल्लाह उहो MA में रहियो 2-3 दफ़ा रहियो आहे त इहा फैमिली आई हुई डॉक्टर थी आयो असां वटि BHO हूंदो बेसिक हेल्थ यूनिट उन में डॉक्टर थी आयो इस्लाम कोट जा त इहे फैमिली पढ़ंदा हुआ ॿिया असां हुआसीं प्लस असां 2 कज़न हुआसीं ऐं उहे बि नंबरनि में ईंदा हुआसीं 2 छोकिरा 2 कज़न हुआ 4 ॼणा असां ऐं असां ई जेको मिडल स्टैंडर्ड जो इम्तिहान थींदा बेट जो इम्तिहान उहो असां चाहीनी ॾिनो ऐं हिन मां असां 2 पास थियासीं 2 फेल थिया तव्हांखे हुन में 8हीं जमात में स्कॉलरशिप मिली अच्छा ऐं 5 में बि असां मिली 5 में बि मिली अच्छा हाणे मैट्रिक कहिड़े हिसाब सां पास कयव होशियारु या A ग्रेड में A ग्रेड मैट्रिक ताईं होशियारु हुआसीं हा 9th में कुझु घटि मार्कूं आयूं पोइ वरी मैट्रिक में छिकियो कम ऐं पोइ फर्स्ट ईयर इंटर फर्स्ट ईयर इंटर में बसि उहो दरमियानी रहियासीं अच्छा माना B ग्रेड आयो हा B ग्रेड आयो पोइ पर तव्हांजी ठटे जी कोटा जे करे आसानी सां दाख़िला थी वई आसानी सां ठीकु आहे हाणे तव्हां मेडिकल में दाख़िल थियो ठीकु थियो मेडिकल में दाख़िल थियण महिल अव्हांजो ख़्यालु छा आहे त अव्हांखे डॉक्टर कहिड़े क़िस्म जो थियणो आहे असांखे मुंहिंजो दाख़िल थियसि त मेडिकल में जो पूरो ध्यानु हो ऐं सुठो डॉक्टर थींदो अम्मा जी ख़्वाहिश खे पूरो कबो न फ़क़ति अम्मा पर असांजे जेके बि ख्वाजा कम्यूनिटी में आसपास जेके ख्वाजा या हुसैनाबाद या जाती में जेके डॉक्टर्स हुआ त असां ओड़ा ई डॉक्टर थियूं ऐं असां ख़िदमत करियूं ऐं नालो पंहिंजो कमायूं पोइ अव्हां इन विच में साफ़ त कॾहिं शुरू कई हा इहो असां LMC में हुउसि टे साल में उन खां पोइ एक्टिव थियासीं सिंधी शागिर्द तहरीक में न सिंधी शागिर्द तहरीक पोइ अवल साफ़ त ॿुधायो हा साफ़त बि असां 3rd ईयर में ई कई शुरू 3rd ईयर में कहिड़ी अख़बार सां एक्चुअली अख़बारनि जो शौक़ु मूंखे जाती घाटी हूंदो हो पहिरीं असां हलाल पाकिस्तान सां ई रहियासीं उन में मज़मून लिखण जो शौक़ु हूंदो रुॻो इहो त नालो मुंहिंजो छपिजे ऐं तंहिंमें पहिरीं ॿारनि जे हवाले सां कुलनि जहिड़ा ॿार हूंदा हुआ उन में शुरू थियासीं पोइ मज़मून लिखंदा हुआसीं पोइ आऊं अक्सर असांजे प्रिंस करीम आगा ख़ान जी जेको बर्थडे हूंदी हुई उन ते मज़मून लिखी पोइ उहो छपिबो ऐं उन में असां ख़ुशी महसूसु कंदासीं नालो अचे त उहो थोरो घणो ताक़त हो ऐं पोइ जॾहिं LMC आयासीं जामशोरे तॾहिं जंग अख़बार में थियासीं ऐं प्लस जागो में बि वरी रहियासीं जागो में जामशोरे हाणे जंग ऐं जागो उन जा तव्हां रिपोर्टर थियो रिपोर्टर जामशोरे ऐं लिखंदा बि हुओ बसि उहो ई मज़मून लिखंदासीं
ख़बरूं लिखंदासीं। सिंधी शागिर्द तहरीक, उन में तव्हांजो अचणु कीअं थियो, शामिलु थियणु? हुन में असां पहिरीं त हुआसीं जॾहिं सिजावल जे कॉलेज में, उन ज़माने सां थोरो तालुक़ु थियो, उते ॿिया ग्रुप हूंदा हुआ। पोइ दोस्त सिंधी शागिर्द तहरीक जा मिलिया, असांखे किताब ॾींदा हुआ, पढ़ो, जेको इहो पंहिंजो रवाज़ु आहे, पहिरीं किताब ॾींदा हुआ ऐं थोरो घणो रहियो इंट्रस्ट। ऐं पोइ उन दौरान असां तड़ जा दोस्त ॿ हूंदा हुआ, ॿ असां हूंदा हुआसीं जाती जा। पोइ असां उते यूनिट खोलियो ऐं पोइ LMC में जॾहिं आयासीं तॾहिं LMC जा दोस्त मिलिया। उते हिकु त जी सची ॻाल्हि इहा आहे त शुरू में जॾहिं फस्ट ईयर में आयासीं तॾहिं परे रहंदो हुउसि, ताकी हिते असीं पढ़णु आहियूं। अम्मा बाबा जी घर वारनि जी हिदायत हूंदी त का एक्टिविटी न कजो, तव्हां जंहिं कम लाइ वञो पिया पढ़ो वञी। असांजी एक्चुअली एक्टिविटियूं समाजी सोशल एक्टिविटियूं तमामु घणियूं हूंदियूं। पहिरीं त ई असां जेके ख़्वाजा जेके इस्माइली सॾायूं था, उहे असीं नंढपण खां ई सोशल एक्टिविटीज़ में बिल्कुलु सरगर्म हूंदा हुआसीं। नंढपण खां वठी वॾी हिस्ट्री आहे। नंढपण खां वठी जमात खाने में जे ऐं इदारनि में रहण सां उन में असां सरगर्म अॻे रहिया हुआसीं। पोइ जेका बि एक्टिविटी हूंदी हुन में शौक़ु। मां जमात खाने ते बि पोइ थो अचां। जी, मूंखे सिंधी शागिर्द तहरीक जे बारे में ॿुधायो। हा, त उते असां सेकेंड ईयर में हुआसीं, त उते दोस्त ईंदा मिलणु ऐं ॿ टे अहम दोस्त हूंदा हुआ। हिकिड़ो अज़ीज़ मेमण मदीना वारो, बदीन जो, ॿियो मोहम्मद अब्दुर्रहमान लाशारी जेको गुज़ारे वियो। ख़ासि करे ॿ हुआ। ऐं जॾहिं महिराण हॉस्टल में रहंदो हुउसि तॾहिं असां वटि ईंदा हुआ रूम ते। ॿियो कुझु न, बसि अची क्लब कंदा ऐं किताब ॾींदा, किताब पढ़ो, हीअं करो, हीअं पहिरियों से। अज़ीज़ तमामु फनकारी कंदो हो ऐं जॾहिं एक्सीडेंट खां पोइ वेझड़ाई में कुझु साल मिलियो, जॾहिं मिर्ज़ा साहिब सां हो, तॾहिं पुराणी ॻाल्हियूं असां कयूं। ऐं मूं चवां तुंहिंजो शागिर्द आहियां, तूं भॼी वियो में SC ऐं SST में हलूं पिया। डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा सां रहियो न कुझु टाइम? ख़ासि मां रहियो। उन वक़्तु ठठो हूंदो हुउसि, वेठो हूंदो हुओ, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा हूंदो ई पाणो। ऐं सजाद में आयो असां मिलणु, पुराणी ख़बरूं करे खिली खिली मरी वियासीं ॾाढा। त मरूम अब्दुर्रहमान लाशारी हो, उनजो पंहिंजो स्टाइल हो। डॉक्टर, हुते LMC जा ॿिया कहिड़ा दोस्त मिलिया? पहिरियां ॾींहंनि जी ॻाल्हि पुछांव थो। सियासी दोस्त SST हवाले सां नुमाया ॿ हूंदा हुआ। ऐं डॉक्टर बचल मेमण हो, परे रहियो थोरो, मदीना वारो। ऐं ॿियो सुजावल जो हिकिड़ो हूंदो हो, ऐं डॉक्टर मोहन, पर ख़ासि करे ॿ हूंदा हुआ। ही आकाश वारा, मुनीर वारा हलिया विया? इहे सीनियर आहिनि असांखां। हा, इहे सीनियर। गफ़ूर मेमण हो, अब्दुल सलाम हो, जेके हुआ आकाश ऐं मुनीर वारा सीनियर। अच्छा, छॾे विया नाला असां ॿुधंदा हुआसीं। ऐं पोइ महिरान जे हॉस्टल ते जॾहिं ईंदा हुआ रूम ते, असां मथे रहंदा हुआसीं त हे राति जो ईंदा हुआ, ॿी टी राति ईंदा हुआ। हेठि असां रहंदो डॉक्टर कादर बंसी वारा रहंदा हुआ हॉस्टल में। हिकिड़े ॾींहुं डॉक्टर कादर साहिबु आयो असांजे रूम में, ऐं केरु केरु रहो त असां सुञाणप वठंदा हुआसीं। त मुंहिंजो पार्टनर हूंदो, 4 ॼणा हॉस्टल में वेंदा हुआसीं। हुन खां पुछे, कामरेड तव्हां छो था अचनि? त असां चयो अचनि था दोस्त आहिनि। उन्हनि दोस्तनि जवाबु ॾिनो ऐं पोइ अहिड़ी पुछात कंदा हुआ। पोइ असां में जेको सो इहो थियो त यार हुननि खे असीं अचनि जे करे असांखे नाराज़ था थियनि, इन करे असां वरी हुननि खे मने कई त तव्हां अचो था, तव्हां इन करे नाराज़ थियनि था। पोइ अज़ीज़ अब्दुर्रहमान असांखे हिमत ॾियारो, कुझु कोन थींदो। पोइ ईअं थी सिलसिलो वधियो ऐं पोइ मेंबर थियासीं। पोइ अॻियां एक्टिव थी कमु कयोसीं। हाणे तव्हां पढ़ंदा हलिया, मेडिकल बि सवली लॻी अव्हांखे? हा, पोइ फाइनल ईयर ॾिनव कहिड़े साल में? 91 में। अव्हांखे कुझु यादगिरी आहे त 91 में तव्हां डॉक्टरी पास करण खां पोइ हाउस जाबा, पोइ अॻिते सोचियो त पोइ अञा स्पेशलाइज़ कबो पाण खे? छा इहो ख़्यालु हो? कहिड़े क़िस्म जो डॉक्टर थियण जो ख़्यालु हो? मुंहिंजो आई में हो ख़्यालु त
में स्पेशलाइजेशन कबी। अच्छा, हाणे तव्हां हाउस जॉब छा में कयो? सर्जरी में। सर्जरी में। बस 2 महीना कयो। कहिड़ो सर्जन? साईं जान मोहम्मद लगा। जान मोहम्मद मेमण साहब या लगारी? मेमण साहब न। ऐं एक्सीडेंट कॾहिं थियो? 91 में दिसंबर 20 दिसंबर 1991। अच्छा, 20 दिसंबर 1991। अवा विया पे जामशोरे हैदराबाद में? न इहो असांजो। हिकिड़ो मिंट, पाण जे हिकिड़ी साई वठूं त एक्सीडेंट ते मां इन ते निवेकलो ॻाल्हाइण थो चाहियां, जी इजाज़त हुजे। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब डॉक्टर असलम आज़ाद साहब सां जारी आहिनि ऐं ज़िंदगी जो फस्ट क्लास हिसो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे हवाले सां हुन कई शयूं सोचियूं हूंदियूं, हुनजे वालिदा, हुनजे वालिद ऐं हुनजे घर वारनि, ऐं पोइ घर मां ही डॉक्टर थी निकितो ऐं निकिरी पोइ सर्जरी में प्रोफेसर जान मोहम्मद मेमण साहब वटि हिन हाउस जॉब शुरू कयो। पोइ 20 दिसंबर ते हुनजो हिकिड़ो अंधोनाक हादसो थियो। उन हादसे में छा थियो, हिकु नंढड़ी साई खां पोइ पाण हुन ते ॻाल्हायूं था। असां सां गॾु रहिजो।